हाणे रुकंदासीं मटियारी ज़िले जो। मटियारी ज़िले में कोरोना वायरस जा 11 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। मटियारी ज़िले में कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 394 थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अमां खे ॾींदालू त मटियारी ज़िले में कोरोना वायरस जा 11 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मटियारी ज़िले में कोरोना मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 394 थी वियो आहे। अहम ख़बर आहे, अमां खे ॾींदालू त मटियारी ज़िले में कोरोना वायरस जा 11 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। मटियारी ज़िले में कोरोना मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 394 थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मटियारी मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर अब्दुल गफूर मलाखा। जी अब्दुल गफूर, छा अपडेट्स आहिनि? जी हाँ, मटियारी जिले में कोरोना के केस जो सिलसिलो तेजी से जारी है। मटियारी जिले में 11 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। अंक वधी मरीज़नि जो 394 थी विया। मटियारी जिले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तहलके करे 271 माण्हुनि जूं कोरोना जी टेस्ट वरिती हुई, जंहिंमां 11 नवा मरीज़ ज़ाहिर थिया आहिनि। जंहिंखां पोइ ज़िले मटियारी में कोरोना वायरस जे मरीज़ अंग वधी 394 थी विया। अहिड़ी तस्वीर मटियारी गुलाम रसूल वासवानो ऐं कोरोना के हवाले सां जिले में मुक़रर फोकस पर्सन डॉक्टर में कई। बेहतर मटियारी जिले अंदर हिन वक़्त ताईं 57 मरीज़ सेहत थी चुका आहिनि। कोरोना वायरस सां विढ़ंदे पंहिंजी जान जी बाज़ हाराए फौत थी आहिनि, जॾहिं हिन वक़्त 175 मरीज़ पंहिंजे घरनि में थियल आहिनि। जी ठीक है, वॾी महिरबानी अवां जी तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ।